अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां ड्रामा सॉप सीरियल ज़हर ज़िंदगी जी नई ईंदड़ एपिसोड 178 में आख़िरकार छा थियण वारो आहे। ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जी ईंदड़ नई एपिसोड में छा रईस कमाल ख़ान मीरा खे हथु करण में कामयाब वेंदो या रबन ऐं राणो कमाल ख़ान खे क़ैद करण में कामयाब वेंदा। ज़हर ज़िंदगी जी नई एपिसोड में रईस कमाल ख़ान ॾांहुं रईस गफ़ार ख़ान कमदार कालू खे आख़िरकार छो मोकिलींदो? रईस गफ़ार ख़ान खे ग़ुलाम आख़िर छा अची चवंदो? ड्रामा सॉप सीरियल ज़हर ज़िंदगी जी नई किस्त में छा थींदो? सभु ॻाल्हियूं तव्हांखे हिन वीडियो में ई ॿुधाईंदुसि। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे त जेकॾहिं तव्हां असांजी हिन वीडियो खे लाइक न कयो त लाइक करे छॾींदा ऐं चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा ऐं बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा। दोस्तों, हलूं था पंहिंजी मेन वीडियो जी तरफ़। ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी में तव्हांखे छा ॾिसण वटां मिलंदो? दोस्तों, तव्हां ॾिसंदा त रईस कमाल ख़ान दिलावर ज़रिए मीरा खे ॿीहर हथु करण में कामयाब वेंदो। रबन ऐं राणो शहर ॾांहुं वञी रईस कमाल ख़ान खे क़ैद करे सुठो कुटको ॾींदा। रईस कमाल ख़ान रईस गफ़ार ख़ान खे ग़ुलाम अची चवंदो आहे त रबन ऐं राणो रईस कमाल ख़ान ॾांहुं शहर विया आहिनि। रईस गफ़ार ख़ान कमदार कालू खे शहर ॾांहुं मोकिलींदो आहे ऐं चवंदो आहे त कमाल ख़ान खे वञी चओ त घर मोटे। उम्मीद कयां थो त हीअ वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हूंदी। अगरि दोस्तों तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई आहे त लाइक करणु न विसारींदा ऐं अहिड़े क़िस्म जा ड्रामा अपडेट्स ॾिसण लाइ असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा ऐं बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा।